दुआ कर अल्लाह तो के असा के आलिमन से प्यार आमीन तो जो ये सिर्फ आलिम कौन हो पर अल्लाह वारो भी हो मुत्तकी इंसान हो एड़े माण्हू जे हुजण जे करे कई मुसीबतों इलाके ता टरल होंदियूं आहिनि दोस्तों जेकॾहिं अल्लाह जो कसम खणी चवां थो क़यामत परे थी आहे न इन्हनि मस्जिदनि जे करे इन्हनि मदरसनि जे करे बच्चनि जे क़ुर पढ़ण जे करे जेसी दुनिया में क़ुर आहे ओसी तोणी दुनिया क़ाइम चओ त सही सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां चओ ओ कंदो आलिमनि सां प्यार बुलंद आवाज़ सां ॻाल्हायो कंदो आलिमनि सां प्यार अब आहेरादो आलिमनि सां प्यार जो आहेरादो आलिमनि सां मोहब्बत जो आलिम तव्हांजा वफ़ादार आहिनि भला ॿिए पासे नज़र न कर न जिनखे वोट ॾिनुई जिनखे कामयाब कई नाली बि कान्हे मिली रस्तो बि कोन मिलियो पर घोर बि कान्हे पर तव्हांजे जनाज़े ते बि आमद कान्हे वोट वेझा थींदा पोइ ईंदा इन करे जो वोट मिले न तो अल्लाह अल्लाह खैर सलाह मुझा प्यारा दोस्तो पर आलिम ने नजर कयो जिते तुझो जनाज़ो होंदो तड़ा कराइण वारो मौलवी होंदो मुसल्ले ते जनाज़े पढ़ाइण वारो भी मौलवी चो तो सही सुभान अल्लाह अञा मौलवी तो के न वणंदो हजार ऐब कढंदे दाढ़ी कूड़ ता न शराबी ता न ज़ानी ता न पराई इज्जत में पंहिंजी माई विहाण वारे ते न पर मौलाना फजल रहमान हेड़ो अंदर जे अंदर बोगदात आलिम ला वजह केड़ो न वोट ॾिनई न उनखे ॾिठई न हुन सां मिलियो पर पटको जो ॿधल आहे दाढ़ी जो रखियल आहे मौलवी जो आहे क़ुर जो पढ़ंदो आहे 5 वक्त निमाज़ी जो आहे तहज्जुद गुज़ार जो आहे ओ सरहारी वारो तव्हांखे मौलवी न वणंदो हालांकि मौलवी तव्हांजो कहिड़ो ख़्वाह आहे अॼु बि मस्जिद में अज़ान ॾियण वारो मौलवी अॼु बि मस्जिद में निमाज़ पढ़ाइण वारो मौलवी अॼु बि तुंहिंजो निकाह पढ़ाइण वारो मौलवी अॼु बि तुंहिंजो जनाज़ो पढ़ाइण वारो मौलवी अॼु बि मुंहिंजा प्यारा दोस्तो तोखे ख़त्मा दुरूद ॾियण वारो मौलवी तुंहिंजे लाइ ख़ैर जी दुआ करण वारो मौलवी अॼु बि जेकर तूं नज़र कंदे तो अल्लाह जी ज़ात पाक जो कसम तुझे बच्चन जे इस्लाह ला मस्जिद मदरसे में थोड़ी पघार ते वेही पढ़ाइण वारो भी हो मौलवी या गलत तो चवां सियाणा थियो ये आलिमन जी पारत मुंह न कई कुरान तारीफ कई इन्नमा यख्शल्लाह मिन इबादिहिल उलमा वडेरे जी तारीफ काने जो कुरान खोलेंदे वडेरे जी मुसम्मत के मिलंदी चौधरी जी तारीफ काने कुरान खोलेंदे उन जी मुसम्मत उन जी आकर जो बयान होंदो पर आलिम जो तज़किरो खोलेंदे उते अल्लाह तो बयान करे जवे ओ लोगो आलिमन जे खिलाफ ज़बान तरादी न कयो हिन करे जो मां अल्लाह जाना तो आलिमन जे क़ल्ब में मां अल्लाह जो खौफ इनके कोल तारीफ उन जिया लौला के सरदार महबूब मोहम्मद जी ज़ात बाबरका जी ज़बान मुबारक खोल उते भी मुझो नबी चवे तो अल उलमा वरसतुल अंबिया आलिम नबीजन जा वारिस हैं मुझे नबी फरमायो ए जे के आलिम न सो पिया ये चौधरीन जा न वडेरन जा न ये नबीजन जा वारिस आदम अलैहि सलाम का वठी मां महबूब तोणी जे के नबी आया ए आलिम मुझी उम्मत जा इनन जा वारिस वो तव्हांजा वारिस उहे निंधण का कोन्हनि बाक़ी महबूब मोहम्मद जो वारिस निंधण को आहे चौक ते बीह तॾहिं बि उनखे ॻाल्हा चौराहे ते बीह तॾहिं बि उनखे ॻाल्हा मुंहिंजा दोस्तो समझो न समझो तव्हांजी मर्ज़ी आहे अॼु आख़िरी जुमला तव्हांखे ॿुधायां थो जिन चौकने चौराहन ते मौलाना फजल रहमान की डीजल चयो जिन चौकने चौराहन ते मौलाना जिला ज़बान गुथी इस्तेमाल कई अज तवा अंदाजो लगायो जेका जिल्लत जी आखिरी हद रब्बुल आलमीन उहा हुनन की अता कई यो बियो कुछ कोने को यो इहो जो अल्लाह जे वली सा पेटायो मुजा दोस्तो या अन्या सजा है आने मोटा है उन दरवाजे थे बिंठू भी कन पिया दुआ कर अल्लाह क़यामत तो उलमा जो सायो ता देर कायम दायम आमीन तो जाओ बुलंद आवाज से आमीन जो यारो तमा जी मर्जी आ वोट कोने जो मां वोटन जिला तमा के फर्क थो कया मौलवी जी पर एतरो जरूर बुधाया तो जे चाहो था महबूब मोहम्मद जी असमत महफूज हो जे तो आलिमन जा पैर मजबूत कयो चाहो था सहाबा इकराम जो नामूस महफूज हो जे उलमा जो हक मजबूत कयो चाहो था अहल बैत इकराम जो शान महफूज हो जे आलिमन जो हक मजबूत कयो वरना कुत्ता भौंकण वारा प्या भौंकन या गलत तो चमा बुलंद आवाज सां जो
सुभान अल्लाह जो भला एक दफ़ो प्यार ऐं मोहब्बत सां चओ वरी बि चओ बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह। अलाए मुंहिंजो मथां मौलाना अची वियो हुजे तंहिंजे करे थोरो ओॾे नज़र कयमि अञा 2-3 मिंट ॻाल्हाईंदुसि। हुन टाइम ॾिनो 9:30 बजे पुॼंदुसि। हाँ तक़रीबन 10 पिया थियनि। अलाह कदो 10 ताईं अची वेंदो। बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। वरी बि प्यार सां चओ वरी बि मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। समझो पिया अर्ज़ छा पे कयूं त फितना उरूज ते न उरूज ते तव्हां हाणे ॾिठो न इनको तंगी फकीर निकतो पहिरियां निकतो कुंभर मलऊन जे असांजे लौलाक जे सरदार समावात जे सरदार 14 तबक जे सरदार महबूब मोहम्मद जी ज़ात बाबरकात जे शान जे अंदर गलत गालियों कयूं महबूब जी ज़ात बाबरकात जे खिलाफ ज़बान दरादी कई उते मर्द मुजाहिद हुया। पर मुंहिंजा दोस्तो उहे मर्द मुजाहिद जेके तव्हां समझी सघो था पटो बि पातल आहिनि पे वेचारा पुलिस वारा नमाज़ बि नसीब नथी थिए ॾाढी बि कूड़ी पई आहे पर इश्क़ मुस्तफ़ा हुयो चयूं त ॿाहिरां बची आयो हुयो पर असां खां न बचंदे। चओ बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ सां चओ वरी प्यार सां चओ। अब हाणे बस कयां या ॻाल्हाए 5 मिंट ॻाल्हाईंदुसि। ॻाल्हि सम्झो पिया बुलंद आवाज़ सां। बुलंद आवाज़ सां चओ दुआ कयो अल्लाह ताला जल जो पंहिंजो अमीर मोहतरम मूंखे कुर्सी ते वेहणो आहे हिन जी मोकल खां पोइ शार सरारी जो अमीर साईं मौलाना सनाउल्लाह साहब ऐं जनरल सेक्रेटरी मौलाना सनाउल्लाह बरोही साहब ॿई सनाउल्लाह माना अल्लाह जी तारीफ़ अल्लाह कंदो सरारी में इनकलाब ईंदो। अरे आमीन तो चओ बुलंद आवाज़ सां आमीन बुलंद आवाज़ सां चओ। सजी जिंदगी वडेरनि जा बूट खया अथव हाणे त अल्लाह वातो सरारी वारो ये बाहूं तो बदाम असां बि कुराड़ा चाहियूं क़यामत में वरी पंहिंजी मुलाक़ात थींदी। हाणे भला हिकु दफ़ो वरी मौलवियुनि ॾे मोटी पओ छॾियो हिकु दफ़ो हुननि हमराहनि जी पचर आलिमनि ॾे अचो त हुननि खे बि ख़बर पवे त उलमाए हक़ बि आहिनि। मुंहिंजा दोस्तो पोइ तव्हां ॾिसो मां तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछां थो कसम आहे तव्हांखे अल्लाह जो महाग आहे या कान्हे? ॻाल्हायो बुलंद आवाज़ अबा महाग आहे कान्हे? बेअमनी आहे कान्हे? गुंडागर्दी आहे कान्हे? घर महफूज़ आहिनि कोन्हनि? तो हिन कुरान पाक जे अंदर रहमत भी आ हिन में अमन भी आ हिन में बरकत भी आ। तो जॾहिं आलिम ईंदा आलिमन जे सीने में कुरान आलिमन जी ज़बान में कुरान यानी पो आलिम आया तो कुरान आयो कुरान ईंदो महाग वेंदी कुरान ईंदो गुंडागर्दी वेंदी जॾहिं कुरान ईंदो रिश्वत बाज़ारी वेंदी। मुंहिंजा दोस्तो तंहिंजे करे मोहतबाना अपील थो कयां चाहियो था मस्जिदूं आबाद हुजनि त आलिमन जो साथ करियो। आहे इरादो ॻाल्हाए बुलंद आवाज़ न ॻाल्हाईंदो मां सुबुह ताईं ॻाल्हाईंदुसि ॻाल्हि ॿुधाए थो छॾियां हितां लाहिण वारो मूंखे कोन्हे केरु तंहिंजे करे तव्हां ॻाल्हाईंदो त मां 5 मिंटनि में तव्हांजी जान छॾींदुसि। सरारी वारो न त पोइ सुबुह जे टाइम ते निमाज़ खां पोइ दर्स साईं सनाउल्लाह जो उन खां पोइ 10 बजे खां बाद तकरीर साईं हबीबुल्लाह शाह जी। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे बुलंद आवाज़ सां ॻाल्हायो बुलंद आवाज़ सां ॻाल्हायो बुलंद आवाज़ सां। मस्जिदनि जी हिफ़ाज़त कबी मस्जिदनि जी हिफ़ाज़त कबी मदरसनि जी हिफ़ाज़त कबी असमत रसूल जी हिफ़ाज़त कबी असमत सहाबा जी हिफ़ाज़त कबी सहल पैद किराम जे शान जी हिफ़ाज़त कबी उहा तॾहिं थींदी जॾहिं आलिम जो पैर मज़बूत कर। हाणे तूं अंदाज़ो लगा उते हुन कुते बकवास कई उन जाइ ते ए मुंहिंजा दोस्तो उन्हनि जे ज़िद जे अंदर जलसे करण वारा हुरमत रसूल जे प्रोग्राम करण वारा मौलवी नज़र ईंदई। कल कलोगो जहाड़ो बा बिरेलवी साहिबान जे तरफ़ां उन जाते हुरमत रसूल जो प्रोग्राम हो अज असांजी जमात जे तरफा हुरमत रसूल जो प्रोग्राम हो। आलिमन चयो बेरेलवियत मुंहिंजा प्यारा दोस्तो या गैर मुक़ल्लिदियत सुन्नी शियो ये हिन मामले जे अंदर बराबर जा शरीक आहिनि। महबूब मोहम्मद जी ज़ात बाबरकात जीअं बेरेलवी जो वा ईअं देवबंदी जो वा जीअं मुक़ल्लिद जो वा तीअं गैर मुक़ल्लिद जो वा। जेकर महबूब जी ज़ात बाबरकात जे खिलाफ़ ज़बान उथंदी उन जे कटण वारी जमात मुसलमाननि जी हूंदी। आहे इरादो
आहेरा दो चौकी ॾींदो ख़त्म नबुवत जी चौकी ॾींदो चो असांजो नबी आख़िरी नबी आहे असांजो नबी असांजो नबी असांजो नबी असांजे नबी खां बाद क़यामत ताईं कोई नबी अचणो कोन्हे को दावा कंदो वो मरदूद होंदो वो लानती होंदो उनजे पोयां हलण वारा कादियानी हुजन या गोहरी हुजन या मिर्ज़ाई हुजन उन्हनि ते कल्ह बलानत अॼु बलानत क़यामत ताईं लानत ॿुधो ॿुधण वारो लिखो लिखण वारो ॾिसो ॾिसण वारो असांजे अल्लाह जी ज़ात जो कसम खणी चऊं था जेकॾहिं महबूब मोहम्मद जी ज़ात बाबरकात जे नामूस जो नंबर आयो बच्चा कुर्बान कंदासूं घर कुर्बान कंदासूं जान जो नजरानो ॾींदासूं महबूब मोहम्मद जे नामूस जी चौकीदारी ॾींदासूं अब आहेरादो हेरादो आहेरादो जिथे सॾु थींदो आलिमनि जो ईंदो जंहिं जाइ ते सॾु थींदो आलिमनि जो ईंदो चौकीदार बणिजो क़यामत जे ॾिहाड़े महबूब सॾे चवंदी मुंहिंजा उम्मती तो मूंखे ॾिठो त कोन हो पर जॾहिं धाड़ेल धाड़ो पे हयो मूं महबूब जे ज़ात पाक जे ख़िलाफ़ ज़बान दराज़ी पे कई पर उन ज़बान खे खुदीअ मां कढी कुतनि जे हवाले तो कयो हो उनखे जहन्नम रसीद तो कयो हो हलियात मां महबूब मोहम्मद भाकुर पिया आहे ओ यारो दुनिया जी ज़िंदगी खुटणी आहे तंहिंजे करे अर्ज़ थो कयां महबूब मोहम्मद जे शान जा पहरेदार बणिजी पओ ऐं सहाबा इकराम जे शान जे पहरेदार बणिजी पओ अबू बकर मोहम्मद जो गुलाम आहे असां उन जे शान जा पहरेदार आहियूं उमर हज़रत महबूब जे ज़ात बाबरकात जो गुलाम आहे असां उन जे शान जा पहरेदार आहियूं अते उस्मान गनी महबूब मोहम्मद जे ज़ात बाबरकात जे शान जो मुंहिंजा प्यारा दोस्तो महबूब जो गुलाम आहे असां उन जे शान जा पहरेदार आहियूं जेका कुती ज़बान अबू बकर जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदी ज़बान कढी कुतनि जे हवाले कबी जेकर का ज़बान हद उमर जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदी हद सुफियान जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदी अबू सुफियान जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदी हद अमीर माविया जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदी उहा कढी कुतनि जे हवाले कबी अॼु ॿुधायां थो चाहियां न महबूब मोहम्मद ने धड़को आहे न महबूब मोहम्मद जा सहाबी ने धड़का आहिनि न महबूब जो अहल बैत ने धड़को आहे असां असम कयो आहे महबूब जो असमत जेकर जो नंबर ईंदो जान ॾिबी बुलंदा बस ॾींदो महबूब जे शान ते जान ॾींदो महबूब जे गुलामनि ते शान ते जान ॾींदो अहल बैत किराम जे शान ते जान ॾींदो अल्लाह तव्हांजा बेड़ा पार कंदो रब तव्हांजो विहण क़बूल करे मां तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियां तव्हां मुंहिंजे मारूदात खे इंतिहाई प्यार सां इंतिहाई मोहब्बत सां ॿुधो आहे अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए मरहूम खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए मुजाहिदीन जे हिन ख़ैर खे ख़ैरात फी सबीलिल्लाह के रब्बुल आलमीन मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।